जी शुरुआत कंदासीं अहम ख़बर सां त कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़लज़ले जा लोॾा महसूस कया विया आहिनि। मलीर, शाह फैसल कॉलोनी, कायदाबाद में ज़लज़ले जा लोॾा कया विया। यूनिवर्सिटी रोड ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बि ज़लज़ले जा लोॾा महसूस कया विया। गुलज़ार हिजरी ऐं भरपासे में बि ज़लज़ले जा लोॾा महसूस कया विया आहिनि। चीफ मेट्रोलॉजिस्ट जो चवणु हो त ज़लज़ले जा लोॾा लांढी फॉल्ट लाइन मुतहरिक थियण सबबि अची रहिया आहिनि। इलाइक़े वासी ख़ौफ़ सबबि घरनि खां ॿाहिरि निकिरी आया। वहाँखे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं त कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़लज़ले जा लोॾा महसूस कया विया आहिनि। मलीर, शाह फैसल कॉलोनी, कायदाबाद में ज़लज़ले जा लोॾा महसूस कया विया आहिनि। यूनिवर्सिटी रोड ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बि ज़लज़ले जा लोॾा महसूस कया विया। गुलज़ार हिजरी ऐं भरपासे में बि ज़लज़ले जा लोॾा महसूस कया विया आहिनि। चीफ मेट्रोलॉजिस्ट जो चवणु हो त ज़लज़ले जा लोॾा लांढी फॉल्ट लाइन मुतहरिक थियण सबबि अची रहिया आहिनि। इलाइक़े वासी ख़ौफ़ सबबि घरनि खां ॿाहिरि निकिरी आया। खे आगाह करे रहिया आहियूं ज़लज़ले जे हवाले सां त कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़लज़ले जा लोॾा महसूस कया विया आहिनि। मलीर, शाह फैसल कॉलोनी, कायदाबाद में ज़लज़ले जा लोॾा महसूस कया विया। यूनिवर्सिटी रोड ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बि ज़लज़ले जा लोॾा महसूस कया विया आहिनि। गुलज़ार हिजरी ऐं भरपासे बि ज़लज़ले जा लोॾा महसूस कया विया आहिनि। चीफ मेट्रोलॉजिस्ट जो चवणु हो त ज़लज़ले जा लोॾा लांढी फॉल्ट लाइन मुतहरिक थियण सबबि अची रहिया आहिनि। इलाइक़े वासी ख़ौफ़ सबबि घरनि खां ॿाहिरि निकिरी आया। खे आगाह करे रहिया आहियूं ज़लज़ले जे हवाले सां त कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़लज़ले जा लोॾा महसूस कया विया आहिनि। मलीर, शाह फैसल कॉलोनी, कायदाबाद में ज़लज़ले जा लोॾा महसूस कया विया आहिनि। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। इंटेल ते मौजूदु आहे कराची खां सिंध टीवी न्यूज़ जो चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी। जी फयाज़, हिकु दफ़ो ॿीहर कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़लज़ले जा लोॾा महसूस कया विया आहिनि। वधीक कहिड़ा कहिड़ा तफ़सील हिन वटि आगाह कजो। बिल्कुल अब्दुल क़यूम ही 39 जेको मौक़ो आहे जेको कराची जे इलाइक़े मलीर ऐं कायदाबाद वारा जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि में ही ज़िलज़िलो आयो आहे। ऐं मुसलसिल लाॻीतो ज़िलज़िले जा झटका जेके गुज़िरियल 2 हफ़्तनि खां वठी वक़्फ़े वक़्फ़े सां अची रहिया आहिनि। त कायदाबाद, मलीर, लांडी, शाह फैसल कॉलोनी, गुलज़ार हिजरी समेत जेको बर वारा जेके इलाइक़ा आहिनि उन में ज़िलज़िले जा लोॾा महसूस कया विया आहिनि। ऐं इलाइक़े वासी जिते ख़ौफ़ सबबि घरनि खां ॿाहिरि निकिरी आया आहिनि उते ज़िलज़िले जी शिदत जे हवाले सां जेको मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आहे उनखे चवणु आहे ज़िलज़िले जी जेका शिदत आहे उहा 3.2 रिकॉर्ड कई वई आहे। ऐं इहा ज़िलज़िले जेका गहराई आहे ज़मीन जे अंदरि उहो 12 खां 25 किलोमीटर ताईं जेका आहे उहा लेंथ में ऐं वेकर में जेका उहा महसूस कई वई आहे। ज़िलज़िलो सुबुह जो 9:58 ते जेको लोॾा जेके महसूस कया विया ऐं इन सूरत हाल सबबि जिते माण्हुनि में ख़ौफ़ राहत वारो माहौल फैलियल आहे उते आए ॾींहुं जेको ज़िलज़िलनि जो जेको सिलसिलो आहे उनमें वधीक जेको बहितर माण्हू गणती में वरितल आहिनि। त ही 39 दफ़ो आहे जेको मुसलसिल जेको नंढी शिदत जा जेके ज़िलज़िला आया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जेके अफ़वाहूं फैलिजनि थियूं त कंहिं बि वक़्तु ओचितो को वॾो ज़िलज़िलो अची सघे थो त माण्हुनि में बहितर वधीक जेको ख़ौफ़ आहे उहो फैलिजे थो। त हिन जेको कायदाबाद, मलीर, लांडी, शाह फैसल वारो इलाइक़ो ऐं गुलज़ार हिजरी समेत आसपास जा जेके इलाइक़ा आहिनि उते ज़िलज़िले जा जेके ॿिया लोॾा महसूस कया विया आहिनि। ठीकु आहे फयाज़, तफ़सील लाइ